ज़बरदस्त। माशाल्लाह। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो इन वक्त नाश्ते के लिए असां डेहरकी नेशनल हाईवे ते हिकिड़ो बिरयानी शॉप खुलियो आहे। चिकन बिरयानी जेकी आहे उहा असां खाइण जे लाइ हिन टाइम वञूं पिया। सो असांजे हिन वीडियो सां जुड़िया रहो। इंशाल्लाह ताला उते जेका भी साठ हूंदा बिरयानी शॉप जा, जेका उते व्यूज़ हूंदा, जेका उते दोस्त खाइण जे लाइ आयल आहिनि, तमामु दोस्तनि खे जेको आहे असां हिते इन वीडियो में अवां खे ॾेखारींदासीं। सो असांजे वीडियो सां जुड़िया रहो। बिल्कुल हर संडे पे दोस्तों के साथ प्रोग्राम होता है, इधर आते हैं हम। बिरयानी का टेस्ट ही ऐसा है कि हमें मजबूरन आना पड़ता है इधर ही। और भी शहर में दुकान है बिरयानी के, मगर जो टेस्ट इधर का है वो किधर का ही नहीं है। इधर बहुत ही लजीज बिरयानी बन रही है और सस्ती, गरीबों के लिए अच्छा पैकेज है। शहर की तो बिरयानी बहुत महंगी है और टेस्ट भी वो नहीं है। ये बिरयानी जो है बहुत टेस्टी है और बहुत दोस्त इधर आते हैं प्रोग्राम बना के, आपस में ग्रुप जो भी है। हम भी अपनी दुकान वगैरह बंद करके दोस्तों के साथ इधर आ जाते हैं संडे पे। आज हमारा दोस्त है विजय कुमार, आज उसकी दावत है। काफ़ी तादाद में शहरन जेको आहे लज़ीज़ा चिकन बिरयानी खाइण जे लाइ जेको आहे होटल जो रुख कयो आहे। ये होटल जेको आहे अलफता पेट्रोल पंप जे भर में ही आहे। कादरी चिकन बिरयानी अल शेख होटल जेको आहे उते तादाद में जेका आहिनि हिते शहरी जेका आहिनि इन मां लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहिनि ऐं बिरयानी खे जेको आहे एंजॉय करे रहिया आहिनि। माशाल्लाह साईं, टेस्ट ओके आहे। बिरयानी जो रेट भी घटि आहे। असांजी ॾेरकी में ही वाहिद जेको आहे रेडी आहे जंहिंजी बिरयानी असांखे माना अहिड़ो मज़ो ॾेई छॾियो आहे। असांजो पूरो ॾेरकी शहर आहे, कंहिं बि अहिड़े होटल ते अहिड़ी बिरयानी न आहे जेकी हिन माना होटल ते बिरयानी आहे। हिन जी चांहि भी मज़ेदार आहे। लो कैटेगरी जो छपरो आहे, ॾिसो न एसी आहे न बिज़नेस क्लास आहे हिते। पोइ बि हिते बिरयानी के खाइण जे लाइ हेॾां उबाड़े खां हेॾां मिरपुर खां हिते माण्हू बिरयानी खाइण ईंदा आहिनि, छोके चीज़ सुठी आहे, क्वालिटी वारी आहे। ही ॾिसी सघो था माशाल्लाह हेतिरी रश भी आहे। असां पाण भी हिते रोज़ जी रूटीन सां अचूं था ऐं जेको असां चऊं था, असांजो माशाल्लाह ॾेरकी एतिरो तरक़ी में अची वियो आहे। असां चऊं था हिते फास्ट फूड अचे अहिड़ो ऐं जेको आहे हल्के रेट में अचे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह के लाख एहसान है। तकरीबन 1.5 साल हो गया सर। मैं तो पूरे अपने डेढ़ के तालके को बोलना चाहता हूँ कि एक बार आए, टेस्टी से ले लें। टाइमिंग क्या आप लोगों की? सर टाइमिंग 11 बजे बिरयानी स्टार्ट हो जाती है, 1 बजे खत्म है। फर्स्ट टाइम में चावल चूल्हे 4 बजे स्टार्ट हो जाते हैं, 11 बजे खत्म हो जाते हैं। सुबह 4 बजे फर्स्ट टाइम। जी जी। शुरू में जब आपने ये काम स्टार्ट किया तो आपको क्या मुश्किलात सामने आई? अल्हम्दुलिल्लाह कोई मुश्किलात नहीं हुई थी। अल्लाह का लाख एहसान है, 1 हफ्ते के अंदर काम शुरू हो गया था। दोस्तों आप लोग देखते हैं कि माशाल्लाह ये तमाम बेहतरीन टेस्टी जायका। एड्रेस दोस्त एक दफ़ो ॿीहर नोट फरमाइनि। ही नेशनल हाईवे ॾेहरकी बाईपास आहे। लग जेको आहे राड़की रोड ऐं अलफता पेट्रोल पंप सां गॾु जेको आहे ही होटल आहे। कादरी चिकन शॉप अल शेख होटल जे नाले सां जेको आहे मशहूरु आहे। ॾिसी सघो था तमामु बहितरीन टेस्टी बिरयानी जेकी आहे, तमामु बहितरीन बिरयानी आहे। जेको ॾिसंदे ई वात में जेको आहे पाणी अची वञे थो त यकीनन जेको दोस्त ही ॾिसंदो उहो खाइण खां बग़ैर जेको आहे घर न वेंदो। ऐं वॾी तादाद में हिते जेका माण्हू अचनि था उहे जेको आहे पार्सल वठी करे पंहिंजे घर ॾे फैमिली मेंबरनि ॾे या दोस्तनि ॾे जेको आहे उहे खणी वञनि पिया। ॾिसी सघो था ही लोकेशन हिकु दफ़ो वरी खे ॾेखारूं पिया। ही नेशनल हाईवे ॾेहरकी बाईपास जेकी आहे उते आहे ऐं तमामु सुठी क्वालिटी आहे बिरयानी जी। ऐं हिते चांहि बि जेको आहे उहा ॾाढी सुठी क्वालिटी जी जेकी आहे उहा मिले पई।
दूध पती चाहियां स्पेशल। तव्हां बिल्कुलु हिकु चकर जेको आहे हिते ट्राई कयो, इंशाअल्लाह ताला मज़ो अची वेंदो। नाम आबिद हुसैन। आपकी चाय तो बहुत मशहूर है, क्या क्या इसमें सामान वगैरह डालते हैं, क्या इसमें जायका क्या डालते हो आप? कुछ भी नहीं डालते, बस चीनी है, पत्ती है, दूध है, बस। बस तैयारी का हाँ फर्क है। हाँ। या दूध खालिश है या केमिकल वाला है? नहीं नहीं, केमिकल वाला लेते ही नहीं है। कितनी सर्विस है? मेरी तकरीबन 20 साल हो गए हैं इस काम में। जी जी। दूसरे